बेसिकली जो सवाल है वो इहो आहे त नादे अली जी फज़ीलत या नादे अली छो पढ़ियो वेंदो आहे, इन ते थोरो रोशनी विझो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरियां त धरती टीवी जे हाज़िरीन ऐं नाज़रीन खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नादे अली पढ़ण जा 15 फ़ाइदा हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान फरमाया आहिनि। तंहिंमें मां अव्हांखे कुझु 3 फ़ाइदा ॿुधायां थो। उनमें हिकिड़ो इहो फ़ाइदो आहे त रिश्तो नथो थिए, तंग दस्ती आहे, नौकिरी आहे पर तरक़ी नथी थिए, जाते ऑफिस में वञे थो माण्हू हसद थो करे, या कंहिं कमकार में जेको दुकान आहे या को धंधो कारोबार आहे उन में बरकत नथी पए, उहो वधे नथो। त इमाम जाफ़र सादिक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो आहे त 2 रकातां निमाज़ नफ़िल पढ़ंदो, हाजत नफ़िल पढ़ंदो। अच्छा। पहिरीं रकात में सूरत फातिहा पढ़ण खां पोइ 3 दफ़ा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ंदो। 3 दफ़ा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ण खां पोइ वरी ॿी रकात में बि सूरत फातिहा खां पोइ 3 दफ़ा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ंदो। पढ़ी करे वरी अतहियात खां पोइ जीअं सलाम फेरबो आहे, सलाम फेरण खां पोइ अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ंदो। 3 दफ़ा पढ़े, 5 दफ़ा पढ़े, 7 दफ़ा पढ़े, 11 दफ़ा पढ़े, जेको बि दुरूद शरीफ़ पढ़े उनजी मर्ज़ी आहे। पोइ 70 दफ़ा जेको आहे सो नादे अली पढ़े। 70 दफ़ा नादे अली पढ़ी, उनजो सवाब मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा करमुल्लाह वजह जे हवाले करे ऐं पंहिंजे मक़सद लाइ दुआ करे इंशा अल्लाह तबारक व तआला उनजी कामयाबी पहिरें ॾींहं ते थींदी, त 3 ॾींहंनि में इंशा अल्लाह तबारक व तआला उनजी थी वेंदी। अच्छा, इहा पहिरां 2 रकातूं निमाज़ नफ़िल पढ़ण खपे। जी जी जी। नफ़िल खां पोइ जॾहिं असां सलाम वरायूं था उन खां पोइ दुरूद पढ़ी वरी 70 दफ़ा नादे अली पढ़जो। नादे अली पढ़े वरी मथां दुरूद शरीफ़ पढ़ो। मथां दुरूद शरीफ़ पढ़ी पोइ दुआ घुरे। अच्छा, उनमें जेको आहे सो माना पहिरीं रकात में सूरत फातिहा खां पोइ 3 दफ़ा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ंदो। जी जी। ऐं ॿी रकात में बि अहिड़ी तरीक़े सां। जी बाबा, जी बाबा। ऐं इहो तव्हां जेको आहे जेके फ़ाइदा ॿुधाया इन्हनि जो बसि तरीक़ो इहो आहे। जी न, टिनि तरीक़ा हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो। इहो छाजे लाइ? इहो जेको आहे सो जीअं को रिश्तो नथो थिए, कारोबार में रुकावटूं आहिनि ऐं तरक़ी नथी थिए, माना उनजो हक़ आहे पर उनखे अॻिते जेको आहे सो पंहिंजो प्रोमोशन नथो ॾिनो वञे। ऐं ॿियो वरी जेको सो फ़ाइदो आहे, जीअं को दुश्मन आहे या किथे कमकार करे थो या किथे पाड़े में रहे थो, उन सां बदकलामी कई थी वञे, पोइ उहो ज़ोहर निमाज़ खां पोइ 10 दफ़ा, मंझंदि जी निमाज़ खां पोइ 10 दफ़ा नादे अली पढ़ंदो, अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ंदो ऐं दुआ कंदो। इंशा अल्लाह तबारक व तआला अॻियो माण्हू जेको आहे उहो ख़ामोश रहंदो, उनजी ज़बान बंदि थी। अच्छा, ॿिए जी निमाज़ खां। अच्छा, 10 दफ़ा पढ़ंदो डेली पढ़े। अच्छा अच्छा, ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, मदीने वारे साईं जा सभु आशिक़ आहिनि ऐं हर माण्हूअ खे, हर उम्मती खे इहा ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत नसीब थिए। बिल्कुलु। पोइ उहो छा कंदो, पाक साफ़ कपिड़ा पाईंदो, ख़ुशबू लॻाईंदो ऐं अव्वल आख़िर 100 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ंदो ऐं 500 दफ़ा नादे अली पढ़ंदो। सुभान अल्लाह। 500 दफ़ा नादे अली पढ़ी करे पोइ वरी निंड कंदो, सुम्हंदो। इशा जी निमाज़ खां पोइ इहो कमु करिणो आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरें ॾींहं ते उनजी ज़ियारत नसीब कराईंदुमि, त 3 ॾींहंनि में इंशा अल्लाह तबारक व तआला उनजी ज़ियारत नसीब कंदा।